अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 10 ऑगस्ट अंगारू ट्यूसडे ऐं लाइट वेल हाणे अचण वारी हूंदी बस थोड़ी देर में। ऐं मां इन कलाक खे काफ़ी यूज़ कयो आहे बंदि बिजली वारे खे, छो त 9 बजे खां वेल हुई लाइट। त हीअ सॼा मनी प्लांट जेके बि तव्हां ॾिसो था इहे सभु मुंहिंजे लाउंज में हूंदा आहिनि। प्लांट्स खां बग़ैर मुझे लाइ अजीब लगंदो आहे मूंखे, ख़ाली ख़ाली घर। हाणे त तव्हां सभिनी खे ख़बर पइजी वई हूंदी। सो मूं हिननि मां ही पुराणा सड़ियल ऐं मुरझायल पन कढिया, किन में कुझु फ्रेश ॿिया ऐड कया अथमि। हिननि सभिनी खे धोतो आहे, हिननि खे पोइ वापसि पंहिंजी जाइ ते हणंदमि। ऐं अॼु पहिरियों दफ़ो मां पंहिंजो ही मार्बल वारो जेको मनी प्लांट आहे उन मां बि हिकिड़ो बंच कटे आई आहियां। ऐं इन्हनि मां कटण सां इन्हनि खे कोई नुक़सानु न हूंदो आहे, बल्कि जीअं असां कटींदा आहियूं तीअं उहो वरी नए हंधा किथां फुटणु शुरू थी वेंदा आहिनि। ॿियो त अॼु मासी कोन ईंदी, सुबुह सवेर उनजी भेण ॿुधाए वई त उहा बीमार आहे, त थाम बि मूंखे धोइणा आहिनि। कमु वधी वियो, सफ़ाई त कयां या न कयां थोरी घणी कंदमि। कुझु हिननि डेकोरेशन पीसिस खे बि धोई रखियो अथमि, छो त एतिरनि ॾींहंनि खां उहो प्रॉपर असां डस्टिंग कोन कई, छो त बारिश जे करे मिटी ॼमियल हुई त घर में अंदरि एॾी मिटी न पई अचे। सो अञा मूंखे इलाही सारो कमु करिणो आहे, त मूं चयो भला व्लॉग त स्टार्ट करे छॾियां, लाइट त अचे कोन थी, त हीअ सॼा सफ़ाइयूं सुथरायूं कंदमि। ऐं उन खां अलावा इन ई बंदि लाइट में हिते मां रिलीअ जो आख़िरी पटो कटे रखी वई आहियां। हीअ जेका मुंहिंजी रिली जेका तक़रीबन तयारु आहे, सिर्फ़ु इन हिकिड़े बॉर्डर जे इंतज़ार में आहे, छो त हीअ कार्टून वारो कपिड़ो मूं वटि इलाही सारो, इन करे चौधारी मां थोरो वेकिरो बॉर्डर कटियो आहे, त जीअं हिन में जेको आहे ही कार्टून्स ऐं जेको बि सीन आहे उहो क्लियर हुजे, वण बि नज़र अचनि, ग्रीनरी ऐं जेके हिन में जानवर आहिनि उहे बि ॾिसण में अचनि। त हीअ बि कटे वई आहियां मां इन बंदि बिजलीअ में, त हिन रिलीअ खे थोरो कलरफुल बि आहे, ब्राइट बि आहे, ऐं ॿारनि वारो बि प्रिंट आहे, त इहो मुंहिंजो हिन सां आराम सां हली वेंदो। त इहो बि करे वेंदमि। ऐं उन सां गॾु काफ़ी सारी कमरे जी सफ़ाई, डस्टिंग, शयूं हेॾां होॾां करे ऐं घणो कुझु करे वई आहियां, घणो कुझु रहियल बि आहे। सो हाणे अञा मूंखे किचन में कमु करिणो आहे। हीअ कुंड मां साफ़ु कंदमि, कुंड हीअ मुंहिंजी साफ़ु सुथरी आहे, बसि थोरी घणी जेका डस्ट आहे उनखे मूंखे साफ़ु करिणो आहे। थींदो रहंदो आहे, इहो त रोज़ जो कमु आहे सम्झो त। सो मां मसरूफ़ आहियां, लाइट ईंदी त वञी मां कंदमि सभिनी खां पहिरियों सिलाई, उनखे रिलीअ खे कंप्लीट कंदमि, पोइ मां बाक़ी कम जेके कंदमि। फ़िलहालु मां किचन में ई कमु थी कयां। पोइ फाइनली मुंहिंजी रिली कंप्लीट थी वई, इलाही वॾी आहे, मां हिन खे हितां हीअं फोल्ड करे रखियो आहे, हीअ ॾिसो। सो मुंहिंजी भेण चवणु लॻी त तूं ॿिन्ही खे वरी हिकिड़ी थी ठाहे ॾे, त मूं चयो मां इन करे त हिकिड़ी ठाहे ॾियां जो हिन हिकिड़ीअ में हिननि जहिड़ी 4 पइजी वेंदियूं, तंहिंजे करे हिकिड़ी थी ठाहियां। ऐं ॿियो मां इहो कयो आहे, ॾिसो त जीअं हिननि सभिनी कार्टून्स जा मुंहं हिकु पासे आहिनि, त मां पटो बि ईअं ई हयो आहे त इन्हनि जो बि रुख हिकु पासे हुजे, यानी सिधी करे विछाइजे त हीअ बि सिधा अचनि हिन पासे ॾांहुं बि। माशाल्लाह काफ़ी वॾी वेकरी सुठी रिली आहे, त ॿार वॾे हूंदे ताईं पाए सघंदा। ऐं उन खां अलावा कपिड़ो कढी रखियो अथमि ही, त हिन जो अस्तर जेको आहे हिन मां कपिड़े मां ठाहींदमि। पहिरीं बि मां हिकिड़ी रिलीअ जो अस्तर हिन मां ठाहे चुकी आहियां, छो मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त मुंहिंजो मक़सदु आहे कपिड़े खे यूज़ करणु, छो त मां वटि एतिरो कपिड़ो जमा थियल आहे जेको बसि मां चाहियां थी हर हाल में इस्तेमालु थी वञे। त बाक़ी हिन रिलीअ जी वीडियो अॼु शेयर कयां थी। मां एडिटिंग न करे सघियमि, छो त अचु वञु लॻी पई त उहो रहिजी वई आहे, त उहा मां हाणे इनशाअल्लाह एडिटिंग करे अॼु ई मां शेयर कयां थी। ऐं हे जेसिताईं मां हीअ शाम जो तव्हां मुंहिंजो व्लॉग ॾिसंदव राति जो, तेसिताईं तव्हां हूअ रिलीअ जी वीडियो ॾिसी चुका हूंदव त हिनखे कीअं ॻंढिबो आहे, ठीकु आहे। सो हाणे हिन जो अस्तर कटे वेड़े सेड़े हिन खे बि उते पुॼाईंदमि जिते पहिरियों 2 पुॼाए चुकी आहियां। माशाल्लाह हीअ 3 आहे, ऐं ईअं वॾा वॾा टुकड़ा करे मां जेको आहे कोशिशि कंदमि त हीअ पंहिंजो कपिड़ो घणे खां घणो इस्तेमालु करे वठां। अल्हम्दुलिल्लाह हीअ रिली तह सूधी तयारु आहे। सो हाणे हीअ वेंदी पंहिंजे उन स्टॉक में जिते हिन खां पहिरियों ॿियूं रिलियूं वयूं आहिनि। सो हाणे हलूं था किचन में। खीर अची वियो आहे, त उहो मां कोन काढ़ियो अथमि, 10:30 थिया आहिनि, अधु कलाक में मां इहो कमु कयो आहे। ऐं हीअ सॼा प्लांट्स जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजी जाइ ते रखंदमि। खीर हुते पियो आहे काउंटर ते, उहो काढ़ियां। सो हिननि जो पाणी काफ़ी हद ताईं ॻड़ी वियो आहे, छो त मां हिननि खे हमेशह धोई रखी वेंदी आहियां त जीअं चङी तरह टपकी ड्राई थी वञनि मथां। बाक़ी हाणे अंदरि त पाणी जाम आहे माशाल्लाह, त हिननि जी सेटिंग कंदमि, खीर काढ़ींदमि, इहे नंढा नंढा कम कंटिन्यू। 1 में 10 मिंट आहिनि, मां काफ़ी देरि आराम करे उथी आई आहियां। थांव धोई वई हुअमि, उहे तक़रीबन ड्राई थी विया आहिनि। ये अंदरि कंदमि। हाणे प्लांट्स जेके बि हुया सभिनी खे पंहिंजी जाइ ते रखियो, ये हिते रखिया आहिनि, ऐं हीअ हिते सभु साफ़ु सुथरा थी बिल्कुलु ॼण नवां ऐं ॾाढा सुहिणा था लॻनि कलर में। सो ईअं सभिनी खे डिवाइड करे छॾियो। हीअ मां हिते रखियो आहे।
सो हाणे ॿाहिरि वेंदमि, पाणी ॾींदमि प्लांट्स खे ऐं कुझु थोरी घणी उन्हनि जी सफ़ाई बि कंदमि। घणो डिटेल में त नथी कयां क्लीन, अञा ताईं हीअ मां टोकरो बि न हयो आहे, हिते ई पियो आहे, छो त इन जे लाइ मूंखे इलाही वॾो हिकिड़ो कोको या हुक खपंदो जंहिंसां मां हिन खे वञी हणंदमि। ऐं हिते जेको आहे काफ़ी मिटी पइजी वई आहे, कुझु थोरी घणी हिननि जी डस्टिंग कंदमि, कुझु आले कपिड़े सां साफ़ु कंदमि ऐं बाक़ी हिननि प्लांट्स खे ॾींदमि पाणी। इलाही सारियूं कूंडियूं मुंहिंजूं ख़ाली थी वियूं आहिनि, इन्हनि में मूंखे बूटा पोखणा आहिनि, पर अॼु त इहो मुमकिन कोन्हे। सो थोरो घणो हिननि जी सफ़ाई ऐं कुझु हिननि खे पाणी ॾियण जो कमु कयां थी हींअर। 1:15 थी वियो आहे ऐं हिननि में तव्हांखे हिकिड़ो नुमाया फ़र्क़ु नज़र ईंदो पहिरियों वारे में ऐं हाणे में। हिननि खे मां साफ़ु सुथिरो करे काफ़ी हद ताईं चमकाए छॾियो आहे, पन वन हे उगिया आहिनि ऐं कुझु डस्टिंग कई आहे, हिननि पननि सभिनी खे चिमकायो आहे। हुते बि तव्हां ॾिसंदो तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो। पाणी ॾेई छॾियो सभिनी प्लांट्स खे। हाणे हलूं था अंदरि। लंच जी मूंखे का ख़बर न आहे त मां छा थी पचायां, ऐं मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सुबुह खां घर जा इहे रोज़मर्रा जा कमकार कया आहिनि ऐं थाम अंदरि कंदमि। हाणे कोशिशि कंदमि त अॻु में निमाज़ पढ़ी वठां। हीअ हिते हिकिड़ी थैली खणी रखी अथमि जेका भरियल आहे बोतलनि जी। पहिरियों हिकिड़ी बास्केट भरियल पई आहे, हिकिड़ो खानो भरियल पियो आहे ऐं हाणे हिकिड़ो शापर भरियो आहे। सो इहे सॼा जेके हिननि जूं वीडियोज़ ठहंदियूं, इहे डेकोरेट थींदियूं, किन जूं वीडियोज़ न बि ठहंदियूं, पर इहो कमु हिते थींदो रहंदो। सो हाणे मां थाम अंदरि कयां, उनखां पोइ निमाज़ पढ़ां, पोइ कुझु खाइण पचाइण जो सिलसिलो शुरू कयां। हिन महिल 3:15 थिया आहिनि, लाइट वयल हुई, हाणे आई आहे ऐं 2 बजे मूंखे ख़बर पई त दावत अॼु आहे, छो त कल्ह कंफर्म न हो त ट्यूसडे ते आहे या वेडनेसडे ते। सो मां हिते मच्छी कढी रखी आहे डीफ्रॉस्ट थियण जे लाइ ऐं कुझु मसाला मां सर्व कंदमि, रोस्ट कंदमि ऐं कुटींदमि। ऐं हीअ आहे मटन मां बॉइल करण लाइ रखियो आहे, छो त बाल्टी गोश्त बि ठाहींदमि। बाल्टी गोश्त जी रेसिपी मुंहिंजे चैनल ते अथव, उहा तव्हां ॾिसी सघो था। ॿियो छा छा पचंदो उहो सभु टाइम बाय टाइम जीअं जीअं मां ठाहींदी वेंदमि या कमु कंदी वेंदमि तीअं तीअं मां तव्हांखे उहो ॾेखारींदी वेंदमि, तव्हां सां शेयर कंदी वेंदमि। सो वक़्तु कम है, मुक़ाबला बहुत सख़्तु है। सो हाणे मां जेको आहे दिलो जान सां, ॾाढी मोहबत सां ऐं ॾाढी महिनत सां हिन कम में लॻी थी वञा ऐं जीअं जीअं मूंखे टाइम मिलंदो, मौक़ो मिलंदो, मां विच विच में तव्हां सां ज़रूरु शेयर कंदी वेंदमि। टाइम थिया 4:30 ऐं हिते असांजी तयारियूं आहिनि ऐं गोश्त मुंहिंजो अञा ताईं हिते मुंहिंजो गोश्त बॉइल थो थिए। हिते मां थोरो बसर जो दाग थी कयां, छो त मां थोरी मसाले वारी दाल बि ठाहींदमि, सिर्फ़ु गोश्त मच्छी काफ़ी न आहे। ऐं हिते ठहे थी टमाटनि जी चटणी, जेका असां मच्छीअ सां गॾु, तरियल मच्छीअ सां गॾु लाज़मी ठाहींदा आहियूं। ऐं हीअ डिश कढी अथमि ऐं दावत जो मज़ो इहो बि हूंदो आहे जो असां मज़े मज़े जा पंहिंजी पसंदि जा थांव बि कढी यूज़ कंदा आहियूं, उन्हनि खे बि धोपिजण जो ऐं इस्तेमालु थियण जो मौक़ो मिलंदो आहे। सो इहो थी रहियो आहे। उनखां अलावा हिते जेको आहे सुराण टमाटर थी कटे, ठीकु आहे, ऐं छो त बाल्टी गोश्त में टमाटर इलाही पवंदा आहिनि। हीअ दाल भिजाई आहे, ॻाढ़ी दाल पचाईंदमि, मसाले वारी मज़ेदार, ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। ऐं चांवर भिगा पिया आहिनि हिते, चांवर पचंदा, मानियूं पचंदियूं, अञा त मतिलबु घणो कुझु आहे माशाअल्लाह सां, अल्हम्दुलिल्लाह। अलाह जा करम आहिनि ऐं मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे जॾहिं को महिमान ईंदो आहे त मूंखे इहो कमु न लॻंदो आहे। अलाह जी रहमत आहे इहो। असां इन लाइक़ु आहियूं जो कोई असां ॾे अचणु पसंदि थो करे ऐं असां इन लाइक़ु आहियूं जो असां कंहिंखे हिकिड़ी प्यार सां, इज़त सां सुठो खाधो खाराए सघूं। बाक़ी पोइ हाणे जेको नसीबु आहे इहो न आहे त को आला क़िस्म जा ताम ई हुजनि, जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश फिरियां। सो इहो मुंहिंजो व्लॉग बि जारी आहे ऐं मुंहिंजो कमु बि जारी आहे। गॾु गॾु मां तव्हांखे अपडेट ॾींदी वेंदमि। हा, मां स्वीट डिश ठाहे छॾी, यूनिक डिश, ऐं उहा रूम टेम्परेचर ते ठारे हाणे फ्रिज में रखी आहे। जॾहिं उनखे प्रेज़ेंट कंदमि त पोइ तव्हां सां मां उनखे ज़रूरु शेयर कंदमि। ऐं हाणे जेको आहे फ़िलहालु मां तव्हांखे उहो सीक्रेट थी रखां, नथी ॿुधायां। मां वीडियो ठाहे छॾी आहे हुनजी, इनशाला उहा, छो त उनजी वीडियो मौजूदु न हुई, त उहा इनशाला मां जेको आहे सुभाणे शेयर करे छॾींदमि। ऐं हीअ दाल थी ठाहियां मसाले वारी, हिन जी दाल जी रेसिपी मौजूदु अथव ऐं हिन टमाटनि जी चटणीअ जी बि रेसिपी आहे। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाए छॾियो त बाल्टी गोश्त जी रेसिपी बि मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, अगरि केरु ॾिसणु चाहे त सर्च करे था सघो। सुराण खे बि मां वांगुरु थांव वठण ऐं इस्तेमालु करण ऐं कढण जो जुनून आहे। सो हे कढिया अथई डिफरेंट प्याला, प्लेटूं, ऐं अञा छा थी करे इहो बि तव्हां सां शेयर कयां। हिते खोल न, बंदि छो थी करे, मां रिकॉर्ड करणु आई आहियां। हे हिन हिते कटलरी कढणु वेठी आहे, घणे हर डिश जे लाइ ऐं माण्हुनि जे हिसाब सां ऐं हर लिहाज़ खां। ऐं हुन जे लाइ स्वीट डिश लाइ छुरी बि त खपंदी न असांखे।
वो ॾिस ॾाढो वॾो छुरो आहे छा हेठियो न भाई ॾाढो वॾो आहे न न न न बसि करे सो इहो हे कमु हिते करे रही आहे सिलसिलो जारी आहे असांजो ऐं हिते मां जेको आहे दाल बि पचाए रही आहियां छो त जीअं मां तव्हांखे पहिरीं चयो त सिर्फ़ु गोश्त ऐं मच्छी काफ़ी न आहे ऐं मटन हाणे फाइनली वियो आहे देॻड़ीअ में ऐं हिते मां मसालो हे कुटे रखियो आहे डिफरेंट मसाला मिक्स करे रखिया अथमि जेके हिन में वेंदा पाल्टी गोश्त में सिलसिलो जारी आहे कम जो ऐं हाणे इहे सुराइण वई अथव गिलास कढणु इहो बि मां तव्हांखे ॾेखारियां हे असांजे गिलासनि जो खानो आहे इहो मां तव्हां सां पहिरियों बि शेयर कयो आहे हिन में असांजी सॼी गिलासनि जी कलेक्शन आहे सालनि जा साल पुराणी 40 साल पुराणा गिलास बि आहिनि असां वटि सो ऐं हीअ जग त मां ईअं ई रखी छॾियो किथे स्पेस न पई मिले त मूं चयो भला हिते आहे त अंदरि वञे सो अच्छा हीअ गिलास बि मैचिंग थी कढे हे ब्लू लाइननि वारा गिलास कढिया अथई हिन सेट सां गुड ॾाढी सुघड़ंदी आहे मुंहिंजी माशाल्लाह 6:45 थी विया आहिनि ऐं हिते हे बाल्टी गोश्त तयारीअ जे मरहलनि में आहे असां वञूं थियूं ॿई ॼणियूं हाणे नमाज़ पढ़णु काफ़ी सारो कमु करे छॾियो आहे ऐं नमाज़ पढ़ी अचे वरी कंटिन्यू कंदासीं तेसि ताईं इहो हिते ईअं ई पचंदो रहंदो ऐं टेबल जी सूरत हाल तव्हां सां शेयर कयां हितां असां एक्स्ट्रा शयूं सभु हटाए छॾियूं आहिनि ऐं सिर्फ़ु हिते सुराण जेको आहे सॼा थांव रखी वई आहे अञा कुझु निकिरंदा फ़िलहाल इहे आहिनि सो वञूं था नमाज़ पढ़णु पहिरीं जी नमाज़ पढ़ी वापसि किचन में मच्छी हिते माशाल्लाह डीफ्रॉस्ट थी वई आहे ऐं मां रखी बि ईअं हुई अलॻि अलॻि पीसिस करे त जीअं जेको बि पीस खणणु चाहियूं त आराम सां हथ में अची वञे सो इहो करिणो आहे उनखां सवाइ हिते मुंहिंजो बाल्टी गोश्त बिल्कुलु तयारु आहे सावा धाणा मां हिन में बाक़ी विझंदमि उन महिल जंहिं महिल खाइबो त उन महिल गरम करे ऐं असां हिनखे विझंदासीं धाणा अहिड़ी तरह सां हे रखां थी फ्राइंग पैन हाणे हिन में मच्छी तरींदमि लीमा हमेशह जेके आहिनि न जेकॾहिं फ्रिज जा रखियल हुजनि त उन्हनि खे लाज़मी हल्को गरम करण लाइ रखंदा कयो सो मां हिते ॿाहिरि जे पासे में रखी छॾिया आहिनि गरम थींदा त इन मां रस सुठी निकिरंदी मसाले वारी दाल बि रेडी आहे इन में बि गरम करे एंड टाइम ते सर्विंग टाइम ते धाणा विझंदासीं हेॾां ॿियो फ्राइंग पैन कढियो अथमि हिन में कबाब तरींदमि त गॾु गॾु इहे सॼा कम थींदा रहंदा ऐं मच्छी बि जेका आहे न मां तरे ऐं बिना मसाले जे इन में ई छॾे ॾींदमि खाइण महिल गरम करे उन महिल हिन मथां मसालो विझी या जेको बि मुंहिंजी रेसिपी आहे कंप्लीट करे उन महिल सर्व कबो मच्छी विधी अथमि हल्की बाहि ते पई पचंदी हेॾां कबाब रिसियल आहिनि त इहे बि हल्की बाहि ते पचंदा ऐं हिते टमाटनि जी चटणी रेडी आहे एंड टाइम ते इहा बि गरम करे इन में उन महिल सावा धाणा पवंदा सो तक़रीबन मुंहिंजा कम जेके आहिनि थी रहिया आहिनि ऐं चांवर भिगल आहिनि ऐं मां चाहियां थी त महिमान अचनि त उन्हनि खे मां पाण बि टाइम ॾियां हाणे मच्छी ऐं कबाब पचाइण खां पोइ वरी मां हिते पचाईंदमि मानी ऐं पोइ आख़िर में चांवरनि खे दम ॾींदमि त ईअं मुंहिंजो कमु जेको आहे तरतीब सां थी वेंदो सुराण सलाद कटे रखियो आहे रायतो ठाहे रखियो आहे थांव कढी साफ़ु करे छॾिया आहिनि त इहे इलाही सारा कम थियल आहिनि ऐं स्वीट डिश थधी थी थिए माशाल्लाह सां मुंहिंजी स्वीट डिश रेडी आहे ऐं हीअ जेको आहे केक ठहियलु आहे मुंहिंजो जेको बि शइ आहे हीअ ॼमियल इनखे असां हिन छुरीअ सां हिन जा किनारा अलॻि करे ऐं हिन पंहिंजे प्लेट ते हिन डिश ते ऊंधो कंदासीं हिन ते सर्व करण जे लाइ हीअ हिन जी सॉस आहे इन सॉस सां इहो सर्व थींदो वीडियो मां ठाहे छॾी आहे इनशाला उहा मां सुभाणे पोस्ट कंदमि उहा तव्हां ॾिसी सघंदव टाइम थियो 8:15 ऐं असां महिमाननि जो इंतज़ारु था कयूं अचण वारा हूंदा उहे इन करे अॼु जो व्लॉग मां अॻियां कंटिन्यू नथी करे सघां सो तव्हां खां हिते ई मोकिलायां थी अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो सलामत हुजो इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं अॼु वारे व्लॉग जे लाइ तव्हांजा कमेंट्स खपंदा मूंखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो सो सुभाणे ताईं अलाह वाही